उस्तादनि जी तंज़ीम सवाबिस्ता अब्दुल अज़ीज़ मेमन साहब जिनके जेके PTLF जा तालके जा सदर आहिनि गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि। मिर्ज़ा कलीच बेग चयो आहे त ख़ल्क़ जे ख़ैर में मशहूर सदा रहतु कलीच मन कॾहिं का थिए मक़बूल कमाई तुंहिंजी। जनाब अब्दुल अज़ीज़ मेमन सदर PTLF तालको थाणपुरा खां। इज़्ज़त इमाम जनाब सरदार मलिक असद सिकंदर साहब, वाजिबुल एहतराम क़िबला साईं नबी बख्श बलोच साहब, जनाब साईं कांबू खान ब्राह्मणी साहब, जनाब मलिक मुजाहिद साहब, जनाब साईं अल्लाह बचाए PDO साहब, जनाब साईं मजीद खासकली ADO साहब, तमाम असतिज़ा किराम, अस्सलामु अलैकुम। सब खां अवल आऊं हिन नेक महफ़िल मुनक़द करण जैसा सिंध सूबे ऐं नाज़ी मुल्क जे ज़ियाफ़े जी तंद गंढियल आहे, उन लाइ मेरान TV चैनल जे सरवान गुलाम नबी मुरई साहब खे दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश करियां थो। उन खां पोइ PTLF तहलके थाणे बुलाखान जे उस्ताद बिरादरी पारां खेनि तइलीम जे मामले में हर मुमकिन तावन ॾियण जे लाइ साण साथ निभाइण जो अज़म करियां थो। जनाब आला हिन सेमिनार में तइलीम जी खोट ऐं उन जे वाधारे जे लाइ उपा वठण ते ॻाल्हाइण लाइ मूं हक़ीर खे मौक़ो ॾिनो वियो आहे। पंहिंजी ॼाण मूजिबि ॿ ॻाल्हियूं अर्ज़ु रखंदुसि। मुंहिंजे ख़्याल में तइलीम जे खोट जा मुख्य कारण नाक़स तइलीमी पॉलिसी, आफ़ीसर साहिबान जी उदम दिलचस्पी, असातिज़ा किराम जे तदरीसी अमल सां उदम दिलचस्पी, फंड्स जो नाजाइज़ इस्तेमाल, ॿोलीअ जे अहमियत जी घटिताई, मुदे ख़ारिज इंसाफ़ अहम आहिनि। जनाब आला 25 साल अॻु जो दौर जंहिंमें प्राइमरी स्कूलनि में न बिल्डिंग, न फर्नीचर, न को किताब ऐं न पूरा उस्ताद, गवर्नमेंट तरफ़ां का बि सहूलियत न हुई, पर उन वक़्तु उस्ताद पंहिंजे जज़्बे ऐं लगन सां, पेरेंट्स जे तावन सां, ॻोठ जे नेक मर्दनि जे तावन सां स्कूल खे ऐं तइलीम जे गाॾे खे तमामु सहिल नमूने सां हलाए रहियो हो। हिन जदीद दौर में ख़ासि करे उस्ताद खे पंहिंजो निशानो था बनायूं, पर हालांकि ॻाल्हि उन जी उबतड़ आहे। तव्हां असांजे शहर थाणे बुलाखान में ऐं फ़ख्रे अंदाज़ में चवंदुसि त शहर जा स्कूल तमामु सुहिणे नमूने सां हलनि था। असांजा ॿार हैदराबाद जे पब्लिक स्कूलनि में बाक़ाइदा नंबर खणनि था, हायर सेकेंडरी स्कूल में अवल पोज़ीशन में अचनि था। त पोइ इहो किथां जो इंसाफ़ आहे त जेकर 5 माण्हुनि खे 100 माण्हुनि ते मटिजे। हक़ीक़त ते जेकर नज़र विझंदासीं, हा असांजो उस्ताद जवाबदार आहे, बिल्कुलु आहे, पर असां सां गॾु भाङे भाईवार ऑफिसर बि आहिनि। असांजे कोहिस्तान जो अल्लाह ताला हयाती ॾे साईं बल्कि सरदार साहब खे, त हुननि पंहिंजे नंढड़ी हयाती में थोरे वक़्त में आउं सम्झां थो त कोहिस्तान जो को अहिड़ो स्कूल न आहे जेको पको न करायो हुजे। कोहिस्तान जो को अहिड़ो स्कूल न आहे जंहिंमें आउं सम्झां थो त का फर्नीचर जी खोट हुजे। कोहिस्तान जा अहिड़ा स्कूल जिते अञा बिजली अवेलेबल न आहे, उते बिजली जूं फिटिंगूं बि थी वयूं आहिनि। त साईं जूं कोशिशूं पंहिंजी जॻह ते तमामु घणियूं आहिनि, पर असांजी मोट उन जे निस्बत में तमामु घटि आहे। जीअं हिकिड़े हारी में मिसाल आहे, बनीअ में ॿिज विझी जेकर होॾां निहारींदो न त ज़ाहिर आहे त उहो ॿिज पखे जे हवाले थी वेंदो, सड़ी वेंदो। लिहाज़ा हालिया तौर में हिन वक़्तु इहो तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो, तव्हां स्कूल विज़िट करे ॾिसो त न चङे उस्ताद जी हौसला अफ़ज़ाई आहे, न गोसड़ू उस्ताद जी हौसला शिकनी आहे। काफ़ी मौक़नि ते कुझु उस्ताद
पंहिंजे ड्यूटी जे कमी पेशी जे करे सस्पेंड थिया। असां कोशिशि कई साईं जन खां टाइम वठण जी, टाइम वठी जॾहिं साईं जन खे हक़ीक़तूं ॿुधायूंसीं त हुन हमदर्दी थी आहे त गवर्नमेंट असांजूं पघारूं बि हिन वक़्तु सुठियूं कयूं आहिनि, के पघारूं घटि न आहिनि। लिहाज़ा असां उस्तादनि खे बि ख़ुदा जो ख़ौफ़ हुजणु खपे। जेकर असीं पंहिंजे आवाम जा ॿार जेके असांजा पंहिंजा ॿार आहिनि, जेकर उन्हनि खे हिन तइलीम जे ज़ेवर सां आरास्ता न कंदासीं त ख़ुदा असांखे हिन दुनिया में बि न बख़्शींदो, आख़िरत में बि न बख़्शींदो। ऐं उन सां गॾोगॾु असांजो औलाद उन जी कमाई बि असांखे हासिल न थींदी, इहो मुंहिंजो यकीन कामिल आहे। लिहाज़ा तहलके जे पेटलफ जे सदर हुजण जी हैसियत सां आउं पंहिंजे आफ़ीसर साहिबान खे ऐं पंहिंजे कोस्तान जे दिलि जी धड़कन सोने सरदार मलिक असद सिकंदर खे दिली जज़्बे सां इहो वचन थो करियां त इंशाअल्लाह ताला तव्हां हिकु कमेटी मुक़ररु कयो जेका तहलके लेवल ते 4-5 माण्हुनि जी कमेटी हुजे, जेका असां उस्तादनि जूं खूबियूं ऐं खामियूं ॾिसे ऐं असांजा जेके बास आहिनि उन्हनि खे बि चेक करे इंशाअल्लाह ताला नतीजा तव्हांखे पॉज़िटिव मिलंदा। इहो नतीजो पंहिंजो